अस्सलामुअलैकुम नाज़रीन। इलेक्शन 2024 के हवाले से धरती टीवी की ख़ुसूसी नशरात में अवां सभिनी खे चऊं था भलीकार। मां आहियां मोहम्मद इसहाक कोलाची। मूंसां गॾु आहिनि स्टूडियो में असांखे जॉइन कयो आहे एंकर पर्सन इरफान महबूब साहब। असां ख़बर आहे हिन प्रोग्राम में इलेक्शन के हवाले से असां डिस्कस कंदा आहियूं ऐं अॼु भी इलेक्शन के हवाले से ही असां मुल्क की मजमूई सूरत हाल जेका सियासी सूरत हाल आहे उन ते असां नज़र विझंदासीं, ॾिसंदासीं ऐं बलोचिस्तान की सूरत हाल, सियासी सूरत हाल, सिंध की सूरत हाल ते असां इन ते ओवरव्यू वठंदासीं त किथे मुक़ाबला टफ थियन पिया ऐं किथे भी कहिड़ी पार्टी जेका लीड करे पई। सो इन हवाले से असां इन प्रोग्राम में डिस्कशन कंदासीं। जी सीनियर सहाफ़ी तज़िया निगार फयाज़ नाइट साहब असां गॾु आहिनि टेलीफोन लाइन ते। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। फयाज़ साहब, सभ खां पहिरियां त असां इहो पुछणु या जाचणु चाहींदासीं त हिकिड़ो वायुमंडल जोड़ियो वियो हो त मियाँ साहब लंडन खां अचे थो ऐं उनजी हिकिड़े क़िस्म जी सहूलियतकारी थिए थी ऐं इहो हिकिड़ो तासुर मज़बूती सां पखिड़िजी वियो त मियाँ साहब वज़ीर आज़म थींदो, पर हाणे उन तासुर में काफ़ी हद ताईं असांखे घटिताई थींदे नज़र अचे पई ऐं मियाँ साहब पाण बि चई चुको आहे त मूंखे जेकॾहिं मौक़ो न मिलियो त मां अपोज़िशन में ई गुज़ारो कंदुसि। तव्हांखे लॻे थो त नून लीग परेशान आहे या कहिड़ियूं शयूं आहिनि जेके हिनखे परेशान पियूं करनि, ख़ासि तौर ते बिलावल साहब जेको हाणे पंजाब में पंहिंजी इलेक्शन कैंपेन हलाए पियो? ॾिसो, मियाँ नवाज़ शरीफ़ साहब जेका वापसी हुई उहा यकीनी तौर ते जेका हुई उनमें सहूलियतकारी हुई ऐं उनजा केतिरा ई एलिमेंट असांखे नज़र आया सहूलियतकारी जा। जहिड़े नमूने सां मियाँ साहब खे उतां पाकिस्तान जे पंहिंजो हाई कमिश्नर जेको आहे उन सी ऑफ कयो, हिकिड़ो माण्हू जेको कन्विक्टेड माण्हू जेके सज़ा याफ़्ता माण्हू खे हाई कमिश्नर जेको आहे उहो उतां सी ऑफ कयो। पोइ जहिड़े हू इस्लामाबाद आया त उते जेको आहे उनजी फिंगर प्रिंट्स वठण लाइ अमलो जेको आहे उहो एयरपोर्ट ते पहुतो ऐं पोइ जहिड़े नमूने सां वरी उहो लाहौर में आयो त बजाए जो उनखे हिकिड़े जेका हुनजी स्टेटस हुयो त उहो जेल मां हिकु ज़मानत ते जेका शहबाज शरीफ़ साहब ॾिनी हुई उनजे बुनियाद ते इलाज लाइ वियो हुयो। असुली तौर ते त हुनखे अचण सां ई जेल वञिणो हुयो। उनखां पोइ हू कोर्टुनि सां रुजू करे हा, कोर्टुनि सां छा कंदा, पर उनजे बजाए उनखे जलसे खे ख़िताब करणु ॾिनो वियो। इहे सभु एलिमेंट ॿुधाइनि था त मियाँ साहब जेको आहे उनखे घुराइण में सहूलियतकारी थियल हुई ऐं उनजे बिहाफ ते बि असां ॾिठो सो त इहो थियो जो पंहिंजो इलेक्शन पंहिंजो जेका बलोचिस्तान जे अंदरि जेके शुरू में इहा ॿुधायो पियो वियो त कुझु माण्हू पीपुल्स पार्टी जॉइन कनि था पिया, पर उहे रुकिजी वई उहा शमूलियत। ऐं उनखां पोइ ॿई ॿाहिरि विया हुते पंहिंजो हिकिड़े होटल में वेही करे उन्हनि इलेक्टेबल्स बलोचिस्तान जा शामिल कराया। पर पोइ पीपुल्स पार्टी उन सॼी सूरत हाल ते फाइट बैक कयो। पीपुल्स पार्टी बलोचिस्तान में शबरी ॿाहिरनि जे दौरे खां पोइ 3 नवंबर ते जलसो कयो पंहिंजो योम तासीस जो क्वेटा में। उनखां पोइ हुननि जेको आहे बिलावल भुट्टो ज़रदारी साहब केपी ऐं ॿियनि इलाइक़नि में कैंपेनिंग शुरू कई ऐं उनखां पोइ हुननि हिकिड़ो मोमेंटम ठाहियो ऐं उनखां पोइ आहिस्ता आहिस्ता असांखे माहौल तब्दील थींदे नज़र आयो। पर माहौल में वॾो फ़र्क़ु उन वक़्तु आयो जॾहिं बिलावल साहब जे तमामु एग्रेसिव टोन जे करे पाकिस्तान परेशान था। नतीजे तौर ज़रदारी साहब खे आसिफ अली ज़रदारी साहब खे इंटरवीन करिणो पइजी वियो। अची पियो हिकिड़ो इंटरव्यू ॾिनो हुयो हामिद मीर साहब जेको मुल्क जो मारूफ़ साफ़ी आहे, चयो त भई नौजवान आहे, जज़्बात ट्रेनिंग आहे ऐं मामला जेके आहिनि मुंहिंजे हथ में आहिनि, पीपुल्स पार्टी पार्लियामेंटेरियन मुंहिंजे हथ में आहे, मूंखे करणा आहिनि। जंहिंखां पोइ उहो मामिलो जेको आहे सम्झ में आयो त जेके धुरियूं पंहिंजो सहूलियतकारी मुस्लिम लीग कनि पियूं करे रहियूं हुयूं उन्हनि ॼण चयो त पंहिंजो बैकफुट ते वियूं ऐं उनखां पोइ लेवल प्लेइंग फील्ड जेका बिलावल भुट्टो ज़रदारी साहब बार बार चवे पियो उहा पोइ पीपुल्स पार्टी खे मिलणु शुरू थी ऐं उनखां पोइ ज़ाहिर आहे इन सॼे अरसे में जेको तव्हां पंहिंजे इंट्रो में ॿुधायो त सिर्फ़ु लाहौर में न पर पाकिस्तान जे चइनी सूबनि में हेल ताईं अगरि कंहिं तमामु तेज़ी सां कैंपेन हलाई आहे त उहो पाकिस्तान पीपुल्स पार्टी आहे ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे पारां जिते पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब दौरा था कनि, उते आसिफ अली ज़रदारी साहब बि केतिरनि जलसनि खे ख़िताब कयो आहे। हाणे बि आसिफा भुट्टो ज़रदारी साहिबा बि उहो मुख़्तलिफ़ जलसनि खे ख़िताब पई करे, त उन्हनि मुख़्तलिफ़ पासनि खां उनखे वरितो आहे ऐं उन्हनि जी कैंपेन जेका आहे हेल ताईं पूरे पाकिस्तान जी मीडिया इहो चए पई त सभ खां बहितर, सभ खां मस्बत, सभ खां एग्रेसिव जेका आहे कैंपेन जेका हलाई आहे उहा पाकिस्तान पीपुल्स पार्टी हलाई आहे। उहा जेका आहे पीपुल्स पार्टी हिकमत अमली पीपुल्स पार्टी खे पे बैक करे पई ऐं नतीजे तौर पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो सूरत हाल जेका हुई जेका पहिरियां ईअं तासुर उभरी रहियो त
PMLN ई खटे पई या उन ई माहौल ठाहियो पियो वञे पीपल्स पार्टी बहरहाल उन सॼे उनखे विन विन सिचुएशन या ईअं 50-50 ते आणे छॾियो आहे रादर ईअं बि चई सघूं था त पीपल्स पार्टी जीअं पंजाब जे अंदरि कैंपेनिंग करे पई ख़ासि तरह लाहौर जे अंदरि बिलावल साहब पाण वञी बीठा आहिनि त ओड़ी जेका आहे असांखे PMLN जे तरफ़ां बलोचिस्तान या सिंध में नज़र न पई अचे मानसरा में हिकिड़ो KP में जलसो नवाज़ शरीफ़ साहब कयो आहे उनखां अलावा बाक़ी ॿियनि ज़िलनि में उते बि कोन पई नज़र अचे तंहिं करे मुल्कगीर कैंपेन सिर्फ़ु पीपल्स पार्टी हलाई आहे ऐं उनजो पीपल्स पार्टी खे फ़ाइदो पियो आहे बाक़ी त हाणे ज़ाहिर आहे 8 फरवरी ते नतीजा ईंदा उनमें ॾिसिजे त छा थो थिए उनमें वोटर जेको आहे न उहो केतिरो ॿाहिरि निकिरे थो पियो ऐं जेको एलिमेंट आहे हिकिड़ी पार्टी जो निशान ख़तमु कयो वियो PTI जो उहो एलिमेंट हिन सॼे चूंडनि ते केतिरो असरअंदाज़ थिए थो ॿिया केतिरा फैक्टर आहिनि उहे यकीनी तौर ईंदड़ ॾींहंनि में अच्छा सर नो डाउट बिलावल भुट्टो जी हिकिड़ी मज़बूत इलेक्शन कैंपेन आहे पंजाब में पर तव्हांखे छा थो लॻे त इन कैंपेन सां पीपल्स पार्टीअ खे जेको नुक़सानु रसाए वियो पंजाब में उहो रिकवर थी सघंदो ॾिसो रिकवरी जेका आहे उहा बटण ते रिकवरी हिकिड़ी थींदी आहे प्रोसेस सां रिकवरी त रिकवरी जो प्रोसेस असांखे थींदे नज़र अचे पियो जेका प्रोसेस वारी रिकवरी आहे उहा त असांखे नज़र अचे थी भई पीपल्स पार्टी मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छाकाणि त इहो थियो छा आहे तव्हां हिन सॼे प्रोसेस खे सम्झो जी सर 2007 हुयो जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी चेयरपर्सन मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा सॼे मुल्क में कैंपेनिंग पे कई जी ऐं रावलपिंडी ते 27 दिसंबर ते उनखे शहीद कयो वियो ऐं उनखां पोइ पीपल्स पार्टी जेका उहा इलेक्शन विढ़ी उहा सोग में रहंदे विढ़ी पीपल्स पार्टी का कैंपेनिंग कोन कई ऐं उनखां पोइ छा थियो जेका पीपल्स पार्टी जी मर्कज़ी हुकूमत थी उते उन मर्कज़ी हुकूमत हूंदे पीपल्स पार्टी जो तमामु पंहिंजो पंजाब जो बहादुर अॻुवाण जेको उन वक़्तु जो सिटिंग गवर्नर बि हो मुल्क जे वॾे सूबे पंजाब जो सलमान तासीर खे शहीद कयो वियो ऐं उनजी शहादत खां सां न सिर्फ़ु उनखे शहीद कयो वियो पर वफ़ाक़ी जेका आहे काबीना जो सिटिंग मेंबर शहबाज़ भट्टी जेको आहे उनखे शहीद कयो वियो ऐं उनखां पोइ इहो थियो जॾहिं 13 जी इलेक्शन थी 13 जी इलेक्शन में पीपल्स पार्टी लाइ तोड़ी आसिफ अली ज़रदारी साहब सदर हुआ पर तंहिं हूंदे बि पीपल्स पार्टी खे कैंपेन हलाइण जेतिरी इजाज़त कोन हुई ऐं तव्हां ॾिठो त हलंदी कैंपेन में मुल्तान मां यूसुफ रज़ा गिलानी साहब जो फर्ज़न अगवा कयो वियो उनखां अॻे पंहिंजो जेको आहे शहबाज़ तासीर साहब जो पुटु अॻे अगवा थियल हो त पीपल्स पार्टी खे बज़ोर बंदूक पंजाब मां जेको आहे उन्हनि खे कढियो वियो उहो पीपल्स पार्टी न त ईअं न थी हा जेका सूरत हाल जेका असांखे नज़र अचे पई ऐं पोइ वरी 18 जी इलेक्शन में त तव्हां ॾिठो उनमें त बाक़ाइदा हिकिड़ो सिस्टम हुननि वटि हुयो कंहिंखे खटाइणो आहे बाक़ाइदा उहो ज़ोरी जेको आहे उहो उन्हनि तजुर्बो कयो उन वक़्त जी जेका असांजे मुख़्तलिफ़ इदारनि जी जेका क़यादत हुई उन्हनि ज़ोरी हिकिड़ो तजुर्बो कयो ऐं उन तजुर्बे जा कॉन्सिक्वेंस जेका जिते मुल्क भोॻिया ऐं सियासी पार्टियुनि भोॻिया आवाम भोॻिया उते उन्हनि मुख़्तलिफ़ हल्कनि पाण बि भोॻिया जेके उनखे वठी आया उहे पाण आख़िर उन मां जान छॾाइण लाइ परेशान हुआ तंहिंजे लाइ मां तव्हांखे इहा ॻाल्हि जेका सॼो तफ़सील ॿुधाइण जो मतिलबु आहे त 2007 में बेनज़ीर भुट्टो साहिबा खां पोइ पीपल्स पार्टी पंजाब जे अंदरि कैंपेन करे ई न सघी आहे ही पहिरियों दफ़ो आहे जो पीपल्स पार्टी जी क़यादत पंजाब में कैंपेन करे पई न उन्हनि खे 13 जी इलेक्शन में मौक़ो मिलियो न उन्हनि खे जेको आहे 18 जी इलेक्शन में मौक़ो मिलियो तंहिं करे हाणे जेका कैंपेनिंग थिए पई उहा यकीनी तौर ते उनखे पे बैक करे पई ऐं रिवाइवल जो मरहलो इब्तिदा जेको आहे जेको प्रोसेस आहे उहो त असांखे नज़र अचे पियो बाक़ी उहो हिननि इलेक्शन में उहो केतिरो पे बैक कंदो सीटुनि जे हवाले सां इहो येट टू बी डिसाइडेड इहो अञा क़बल अज़ वक़्तु थींदो पर पीपल्स पार्टी उते हाणे पंहिंजा फुटप्रिंट्स शो कया आहिनि त उते जेके जलसा थिया आहिनि बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जा उन मां लॻे थो त पीपल्स पार्टी उते रिवाइव थिए सघे ड्राइविंग सीट पार्लियामेंट में तव्हांखे लॻे थो त पीपल्स पार्टी जो को इम्कान आहे ॾिसो हिन वक़्तु हिकिड़ी ॻाल्हि त वाज़े आहे जेका पीपल्स पार्टी बार बार चवे बि थी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब पंहिंजे हर तक़रीर में चए थो मुक़ाबिलो तीर ऐं शेर जे विच में आहे ऐं यकीनी तौर ते इहा ॻाल्हि सही बि आहे छाकाणि त मुल्क जी सतह ते या इवन पंजाब जी सतह ते जेका पार्टी जेका आहे असांखे नज़र नथी अचे पाकिस्तान जो जेको स्ट्रक्चर आहे जेको पार्लियामेंट जो क़ौमी असेंबली जो उहो इहो आहे त 45 सीटूं KP जे अंदरि आहिनि क़ौमी असेंबली जूं 3 सीटूं वफ़ाक़ी दारुल हुकूमत में आहिनि 141 सीटूं जेके आहिनि पंजाब जे अंदरि आहिनि ऐं उहे 54 सीटूं जेके आहिनि उहे पंजाब में थियनि थियूं जॾहिं त सिंध में कुल 61 सीटूं आहिनि
ऐं 16 सीटूं टोटल जेको आहे उहो बलोचिस्तान में आहिनि। त हिन ॿिनि सूबनि में सिंध ऐं बलोचिस्तान जे अंदरि असांखे नून लीग किथे बि नज़र कोन थी अचे जिते उन्हनि कुझु इलेक्टेबल्स बलोचिस्तान मां बीहारिया आहिनि, पर उते बि मियां नवाज़ शरीफ़ साहिब या मरियम नवाज़ साहिबा या शहबाज शरीफ़ को जलसो न कयो आहे। तंहिं करे बाक़ी पंजाब जे अंदरि जेको आहे 141 53 54% जेको सीटुनि जो आहे उहो उते आहे। हाणे उते जेको आहे तमामु टफ मुक़ाबिलो आहे। पीपल्स पार्टी बि करे पई, PMLN बि आहे, ख़ुदि PTI जेका उनजा माण्हू आज़ादु उम्मीदवार तौरु बीठा आहिनि। उनखां पोइ इस्तेकाम पार्टी आहे, काफ लीग आहे। इहे सभु फैक्टर ज़ाहिर आहे उनजो मतिलबु इहो थो त पंजाब जूं जेके सीटूं आहिनि उहे डिवाइड थींदियूं। अच्छा फयाज़ साहब, इहो ॿुधाइजो त मुख़्तलिफ़ पार्टियुनि जीअं मुस्लिम लीग नून थी वई या पीपल्स पार्टी थी वई त उन्हनि मंशूर जारी कयो आहे। लाइक हाणे ॾिसूं बिलावल भुट्टो ज़रदारी जो जेको मंशूर आहे, जेको 10 नुकाती मुआशी प्लान आहे, 300 यूनिट बिजली मुफ़्त ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे नौकरियूं प्रोवाइड करणु या जेको बि उनजो मंशूर आहे 10 नुकाती एजेंडा, छा उन ते अमल बि थींदो? साईं इहो अमल ॾिसो, अमल कराइण या न कराइण जो मसइलो इहो ईंदड़ पार्लियामेंट ते डिपेंड करे थो। सही। पीपल्स पार्टी 2008 जी जेका चूंड खटी हुई उनमें पीपल्स पार्टी वटि सिंपल मेजॉरिटी बि कान हुई, सिंगल लार्जेस्ट पार्टी हुई, पर अकेले से हुकूमत ठाहिण जी पोजीशन में कोन हुई। सही। पर तंहिं हूंदे बि पीपल्स पार्टी 18 तरमीम जहिड़ो वॾो मार्को जेको आहे उहो फतह कयो। 18 तरमीम ऐं 18 तरमीम छाकाणि आइनी तरमीम लाइ 2/3 मेजॉरिटी खपे थी। बिल्कुलु। त पीपल्स पार्टी उहा 2/3 मेजॉरिटी करे आइनी तरमीम कई ऐं जंहिंजो नुक़सानु पीपल्स पार्टी खे जेको मूं ॿुधायो उनजी सज़ा उनखे मिली। सलमान तासिर खे शहीद कयो वियो, उनजी सज़ा उनखे मिली। शहबाज़ भट्टी खे शहीद कयो वियो, उनजी सज़ा उनखे मिली। त पंजाब मां बज़ोर बंदूक उनखे जेको आहे उनजा फुटप्रिंट्स जेके आहिनि उन्हनि खे ढकियो वियो। पर पीपल्स पार्टी इहो करे ॾेखारियो अॻे त इलेक्शन खां पोइ जेका पार्लियामेंट ईंदी उहा पार्लियामेंट में केरु केरु हूंदा, कहिड़ियूं धुरियूं हूंदियूं, उन्हनि जे विच में सहकार ऐं ताउन केतिरो हूंदो, इलेक्शन जे मंशूर ते अमल करण जो नुक़्तो सॼो उन ते डिपेंड कंदो। छाकाणि त असांजे मुल्क में कॾहिं एपेक्स कमेटियूं ठहनि थियूं। हिन वक़्तु जेका आहे तव्हांखे ख़बर आहे त पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ो इदारो ठहियलु आहे जंहिंखे स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल चवनि था पिया, सिस्क जंहिंखे चइजे थो, जंहिंमें जेका गुज़िरियल जेका PDM जी हुकूमत हुई जंहिंमें शहबाज शरीफ़ साहब वज़ीर आज़म हुयो ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब उनजा वज़ीर ख़ारजा हुया, उन्ही हुकूमत इहो इदारो ठाहियो हुयो। हाणे उहो जेको आहे उनमें आर्मी चीफ वेही फ़ैसिला जेको उहो इदारो ठहे थो पियो, उनजी एपेक्स कमेटी में आर्मी चीफ बि मेंबर आहे। त अमली तौर ते ॾिसो था त ज़राअत जे हवाले सां हिन वक़्तु वॾो इनिशिएटिव हले थो। ग्रीन पाकिस्तान जो जेके सभु ज़मीनूं आहिनि एग्रीकल्चर जूं उहा असांजी पाक फ़ौज खे ॾिनियूं पियूं वञनि ऐं उहा उते ज़राअत ऐं जेको आहे कॉर्पोरेट फार्मिंग जे नाले में उहा उते करे पई। त ज़राअत ऐं पंहिंजो मईशत जा केतिरा इनिशिएटिव जेके आहिनि उहे असांजे इदारनि जेको आहे उहो लीड पिया कनि उन्हनि खे। त ॾिसजे त जेका नई हुकूमत ईंदी उनमें पार्लियामेंट कहिड़े क़िस्म जी हूंदी ऐं उनमें मईशत सां लाॻापियल जेके इशूज़ आहिनि उनमें सिविलियन हुकूमत जो स्पेस केतिरो हूंदो ऐं हीअ जेका हिन वक़्तु इनिशिएटिव हलनि पिया उनमें असांजी जेका इदारनि जो जेको रोल आहे उहो केतिरो रहंदो चूंड जी हुकूमत खां पोइ। ठीकु आहे फयाज़ साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। इन सां ई मुंहिंजो ख़्यालु आहे इसाक ब्रेक जो टाइम थिए पियो। जी 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 बिल्कुलु, ब्रेक जो टाइम आहे, हिते वठंदासीं मुख़्तसर ब्रेक। नाज़रीन, जीअं त तव्हां ॾिठो सीनियर सहाफ़ी फयाज़ नाइट साहब मौजूदु हुआ असां सां गॾु, जिन्हनि बिल्कुलु जेको मंशूर जे हवाले सां या जेको सियासी सूरत जे हवाले सां असांखे गाइड कयो। त हाणे असां हिते मुख़्तसर ब्रेक वठंदासीं ऐं ब्रेक खां पोइ जेको आहे वरी असां इन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं।